पेट्रोलियम शइ जे अघनि में गांठ टोड़ बाद खां पोइ ॾिहाड़ीदार पोरियत केतिरा ई ॾुखारा थिया आहिनि। संदन गुज़र सफ़र हाणे कीअं पियो थिए, हिकिड़े अहिड़े ई पीसनि पोरिय जे दर्द कथा पेश आहे। इरफान अली बुघियो जी रिपोर्ट में। जवानी सजी हारपो कंदे गुज़ारियई, अधड़ोट उम्र में भी साॻी किरत सां जुंबियल रहियो। बुत जेसिताईं साथ निभायसि, पराइन ज़मीनुनि खे ज़रख़ेज़ करे पंहिंजो ऐं बचनि जो पेट पालियई। रिटायर थियण जी उम्र में ही बि हारपे खां रिटायर त थी वियो, पर पोरे जी पचर न छॾियई। मोचको कमु शुरू करे ज़िंदगीअ जे ॻरे गाॾे खे गहलींदो रहियो। हाणे 80 वरियनि जो अची थियो आहे, त बि घर में सुख सां वेहण लाइ तयारु नाहे। चवे थो उम्र जी आख़िरी घड़ीअ ताईं हिन ज़ालिम ज़िंदगीअ सां जंग जारी रखबी। ही आहे महांगाई जे किरोणे मारियल माण्हुनि मंझां हिकु माण्हू, चाचो गनी भट्टी। कोटड़ीअ खां रोज़ सुज़ुकीअ ते चढ़ी गिद्दू चौक ते लही सर्विसिस इस्पताल वटि भित खे टेक ॾेई जुतियूं ॻंढे ज़िंदगीअ जे मिलियल ज़ख़्मनि खे पियो टाका हणण जी कोशिश कंदो आहे। पेट्रोल महांगो थियण बाद हिन पीरसन पोरियत जी दिलि ते छा पई गुज़रे, अचो त साणुसि कचहरी कयूं था। हारपो छॾे ही छो पिया कमु कयो? छा करियूं, हाणे हारपो थींदो या? उमिरि घणी अथव? उमिरि 80। हितां घणा कमायो रोज़? 200 300 400 किरायो 30 रुपया ईंदे या 30 रुपया वेंदे या। हाणे पेट्रोल वधी वियो, हाणे वधाईंदा? हाणे वधाईंदा। 100 रुपया त तव्हांजे किराए में वियो, पोइ बचियो छा? पोइ छा बचंदो, पोइ छा करियूं? तव्हांजो ख़र्चु कहिड़ो कहिड़ो आहे? अव्हांजो ख़र्चु आहे, मुंहिंजो ख़र्चु आहे राशन, घर ॿारनि जी फीस, बिजलीअ जो बिल। पोइ असां वटि कोन ईंदो, असांजो इहो ई आहे सम्झी, बिजली जा बिल, गैस जा बिल सभु आहिनि। ही तव्हां 200-300 रुपया कमायो था, ऐं कीअं मूंखे सम्झ में त ॻाल्हि नथी थिए। कुझु छोकिरा कनि पिया न मज़ूरी, उहो घणो कमाईंदो? उहो हाणे उन्हनि खे ख़बर, ॾाढो हले पियो। तव्हां ते कहिड़ो ख़र्चु रखियल आहे? तव्हां छा जेको कमाईंदा आहियो उहो छा ते ख़र्चु कंदा आहियो? थोरा घणो असां पंहिंजे पाण में ॾे वठि कंदा आहियूं। हीअं न भाॼी घणी ते दाल घणी आहे, 150 रुपए किलो अटो लॻो पियो आहे, 200 रुपए किलो खंड जी पुगी आहे, जेको भाॼी आहे, जेको टमाटो 100-150 रुपए किलो लॻो पियो आहे। हाँ 700-800 रुपया पकवान तेल लॻो पियो आहे, बाक़ी छा रहियो आहे? हाणे ग़रीब छा कनि? छा कनि, हाणे वञी मरनि, दरिया में करनि या ख़ुदकशी कनि, बसि। पोइ तव्हांजो पिटूं निकिरंदियूं दिलि मां? न, दुआऊं निकिरंदियूं, वॾी दुआऊं निकिरंदियूं। कहिड़ी दुआऊं निकिरंदियूं? कहिड़ी हिकिड़ी ॿुधायो। दुआऊं जेको आहे न उहो निकिरंदियूं। पिटूं कहिड़ियूं निकिरनि, छा थिए हुनजो? बसि उहो पाण दिलि ॿुधाए पियो अलाह खे, सम्झी। पिटूं दुआ न करंदी, कंहिंखे रंजाईंदा त दुआ न करंदी। अवां मूंखे छा सुधारियो आहे? दवा वठो। दवा पैसा केरु ॾे? दवा कोन वठो? फीस केरु ॾे? दवा केरु ॾे? तव्हां MN MP केरु आहे तव्हांजे तक जो? सभु MP आहिनि, सभु MP आहिनि। हा, माना वाठा बि MP? सभु छा ईंदो पुठियां, असां मरींदा पोइ अलाए छा ईंदा। मौत खां डपु थिए थो? मौत खां को इन खां मौत भलो आहे। क़ौम सुठी पई आहे? सभु सुठी पिया, आराम पिया करनि। कंहिं वटि पैसो आहे, खाए पियो, मौज करे पियो। ग़रीब उहो मरण जी कोशिशि में लॻो पियो आहे, सम्झी। 11 12 बच्चा मारे छॾिया आहिनि, पोइ छा थियो आहे? पंहिंजो पाण मरी वियो आहे, छो? इन जे करे। तव्हांखे ॾुख थिए थो? न, असांखे ॾुख, असांजा 5 बच्चा कोन्हे या, असां बि इहो न करूं, बेवस थियनि था, पोइ इहो थिए थो। इहे असां जहिड़ा साफ़ थी आहिनि, उहे कमु सही पिया कनि? कमु त अञा सही केतिरो पियो, किथे पियो सही थिए? कोन पिया कयूं न। बाक़ी एको कनि, कोई चङो मुड़ुसु अहिड़ो सरबराह हुजे, पर सरबराह केरु उथंदो? मारिजी थो वञे। पोइ पंहिंजा सिंधी नौजवान मारिजो था वञनि। हिते भलाऊं पयूं आहिनि न। अवां सही रस्तो अख़्तियार कंदा त अवें मारिजी वेंदा। कयो। सिंधी क़ौम सुधरंदी कोन सुधरंदी? सुधरंदी। बाबा जो दुश्मन लॻो पियो आहे।